माण्हू बीहे त सही न, अॻियां यचवंत जो रोड आहे, मथां गाॾी अला ख़ैर करे। वाह वाह कमाल आहे, कमाल आहे, वाह वाह सही, वाह वाह ही तमामु वाह यार, छा त कमाल जो म्यूज़ियम हुयो। छा त हुन में पुराणियूं शयूं ॾिठियूं ऐं यकीन ई नथो अचे त पंहिंजी ज़ाती मिल्कियत खे, ओताक खे म्यूज़ियम में तब्दील करे उन में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं सजायूं आहिनि जेके सिंध मां गुम थी वियूं आहिनि। सिंध में जेके हथियार इस्तेमालु कया वेंदा, भाला, ज़ेवर या सिक्का, सभु जो सभु उन म्यूज़ियम में जेको आहे सो मौजूदु आहिनि। ऐं तव्हां सोचींदा हूंदव त यार ॾेखारियो कुझु न अथई, हवाला थो करे। सो हीउ मुंहिंजो वीडियो ॾिसो जेको तव्हांखे तमामु घणो मज़ो ॾींदो, ऐं बाक़ी जेके ॻाल्हियूं थींदियूं उहे वीडियो में थींदियूं। सो अचो मूंसां गॾु। कहिड़ी मोरी? ढंढण मोरी, घंडण मोरी, घंढण मोरी, वाह वाह। ही नज़ारा ॾिसो दोस्तो, केॾा न पिया ॻोठ ॿनियूं, वरी ॿार वेझनि था पिया, वाह वाह कमाल आहे, कमाल आहे, वाह वाह सही, वाह वाह। ही त मां थोरो रिकॉर्ड कयां ऐं ही मंज़र जेके आहिनि कमाल जा आहिनि। काश असांखे बि जेको हुजे हा पाइण लाइ चॾो वग़ैरह जा ट्राउज़र वग़ैरह त असांखे वेझूं आहे यार, मज़ो अचे, कमाल आहे यार। ही ॾिसो ॿार अॼु मोकल आहे छा स्कूल जी पुट? अच्छा, तंहिंजे करे हे इंजॉय ते कनि था ॿार सभु। ॾिसो ही झोल ॻोठ आहे, शहर आहे जेको साम्हूं आहे, ऐं हिते ॿार जो वेझनि था पिया, वाह वाह मज़ो अचे। हलिजे थो, ॾिसो इहे ॻोठनि में मज़ा अथव, ताज़ो ताज़ो कुदरती पाणी, छा त कमाल आहे। बिस्मिल्लाह। सही, वाक़ुफ़ न आहियूं ॻोठनि खां, पहिरियों चकर हिन रोडनि ते चढ़िया आहियूं त पोइ मिड़ई थोरो हाय हाय। हीअ मासी जी कणिक हार पई आहे वीचारी जी, हार जी पई जा। पोइ हिकिड़ो माण्हू बीहे त सही न, अॻियां यचवंत जो रोड आहे, मथां गाॾी अला ख़ैर करे। कटो फाटी पियो, कटो फाटी पियो। हिकु ग़रीब माण्हू अला ख़ैर करे, होॾे मिटी अची वई वीचारी, पथर अची विया अथसि। अता मोहम्मद चानियो जे हिन शाहकार म्यूज़ियम में तव्हांखे ख़ुशि आमदीद चऊं था। ॻोठ बाको चानियो, तालको खिपरो, ज़िलो सांगड़। अता मोहम्मद पाण सुठो पढ़ियलु लिखियलु आशिक़ लतीफ़ आहे। सैर सफ़र करणु, पुराणियूं शयूं गॾु करणु, हिकु हिकु सूखड़ी अलाए किथां किथां खां हथु करे ही शाहकार म्यूज़ियम जोड़ायो अथई। अता मोहम्मद शाह लतीफ़ ते तमामु घणी रिसर्च कई आहे, शाह लतीफ़ खे तमामु घणो पढ़ियो अथई, ऐं शाह लतीफ़ जे कलाम में ॻायल जेके बि शयूं हिन पंहिंजे ग्राउंड ते ॾिठियूं, उन्हनि ते बि हिन रिसर्च करे उन्हनि शयुनि खे आहिस्ते आहिस्ते गॾु करे पंहिंजे हिन शाहकार म्यूज़ियम में गॾु कयो अथई। शाह लतीफ़ खां अलावा सिंध जे तहज़ीब जूं शयूं जेकी हिन किताबनि में पढ़ियूं, कोशिश करे हिन उहे बि पंहिंजे म्यूज़ियम में गॾु करे रखियूं आहिनि। उन्हनि में कुझु ज़ेवर आहिनि, हथियार आहिनि, उन्हनि में म्यूज़िकल साज़ आहिनि, जानवरनि में उठनि जा, घोड़नि जा, गधनि जा पाखेड़ा, पलाण, संज, उहे बि हिन म्यूज़ियम में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। इन खां अलावा अता मोहम्मद जो चवणु आहे त मां कोशिशि करे रहियो आहियां त सिंध में जेकी शयूं गुम थी वियूं आहिनि उन्हनि खे बि
ॻोल्हे करे मां हिन म्यूज़ियम में सजायां। हिन म्यूज़ियम खे ठाहिण में अता जी हिकु टीम आहे जंहिंमें संदसि फैमिली जा फ़र्द, घरवारी, धीअरियूं, पुट, वालिद, सौट, मासात ऐं ॻोठ जा माण्हू बि शामिलु आहिनि। उन्हनि सभिनी जूं कावशूं ऐं कोशिशूं आहिनि जंहिंजी वजह सां ऐं जंहिंजे करे ही शाहकारनुमा म्यूज़ियम ठहियो आहे ऐं उहो म्यूज़ियम तव्हां ॾिसी रहिया आहियो। अता मामा जो चवणु आहे त ही सभु जो सभु शयूं सिंध जूं आहिनि, मुंहिंजूं न आहिनि। मां चाहींदसि त हिन शयुनि जे लाइ को इदारो ठहे ऐं उहो इदारो हिननि सभिनी शयुनि खे महफ़ूज़ करे। अता मामा वधीक चयो आहे त ही शयूं मूं वटि बि महफ़ूज़ न आहिनि, छो जो घुमण वारा माण्हू हिननि शयुनि खे हथु लॻाईंदा आहिनि, हथनि में खणंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं हिन जे हथ मां उहे शयूं किरी बि पवंदियूं आहिनि, जंहिंजे करे ही शयूं भॼी पवंदियूं आहिनि। अता मामा जी चवणी आहे त ही म्यूज़ियम जा दरवाज़ा जेके मां आम माण्हू जे लाइ बि खोले छॾिया आहिनि, उन्हनि जे ॾिसण जे लाइ, उन जी तफ़रीह जे लाइ, इहो मां कंहिंजे मथां को अहसान नाहियां करे रहियो, सिंध जे मथां अहसान नाहियां करे रहियो। हीअ त मुंहिंजो ज़मीर आहे, हीअ त मुंहिंजो इश्क़ु आहे जेको मूंखे उत्साह ॾींदो आहे, मूंखे कमु करण ते मजबूर कंदो आहे ऐं हीअ मुंहिंजो शौक़ु आहे। हिन म्यूज़ियम खे अव्हां जॾहिं बि विज़िट कंदा, अव्हांखे घणो कुझु ॾिसण लाइ ऐं घणो कुझु सिखण लाइ मिलंदो।